नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि सिलसिलो जारी है। वक्त के इस्लामाबाद में ख़बर ॾींदा त वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त माज़ी में इंतहा पसंद ग्रुप बलोचिस्तान जी हज़ारा बिरादरी खे निशानो बणाईंदा रहिया आहिनि ऐं हाणे ही इंतहा पसंद ग्रुप दाइश सां मिली विया आहिनि, जंहिं मच वाक़िए जी ज़िम्मेवारी क़बूल करे वरिती आहे। तुर्क टीवी खे इंटरव्यू ॾींदे वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त जेको कुझु मच में थियो उहो ॾुखाईंदड़ आहे। हज़ारा बिरादरी जी मदद ऐं तहफ़ुज़ जे लाइ हर क़दम खणंदासीं। इमरान ख़ान चयो त माज़ी में इंतहा पसंद ग्रुप बलोचिस्तान जी हज़ारा बिरादरी खे निशानो बणाईंदा रहिया आहिनि ऐं हाणे ही इंतहा पसंद ग्रुप दाइश सां मिली विया आहिनि, जंहिं मच वाक़िए जी ज़िम्मेवारी क़बूल करे वरिती आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान वधीक चयो त पहिरियां जॾहिं हज़ारा बिरादरी खे निशानो बणायो वियो हो त मां अपोज़िशन में हुउसि ऐं कोयटा वियो हुउसि। यादि रहे त कुझु ॾींहं अॻु बलोचिस्तान जे इलाइक़े मच में हथियार बंदन कोयले जी खाण में कमु कंदड़ 11 पोरितनि खे फायरिंग करे क़तल करे छॾियो हो। क़तल थींदड़ समूरनि माण्हुनि जो तालुक़ हज़ारा बिरादरी सां हो, जिन जे वारसनि वज़ीर आज़म जे पहुचण ताईं लाशनि जी तदफ़ीन न करण जो ऐलान करे रखियो आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।